जिस्म जे मुख़्तलिफ़ हिस्सनि जे सुन्न थियण वारी कैफ़ियत मां त सभु को गुज़रियो हूंदो। हथ पेर ॿाहूं ऐं ॼंघूं सुन्न थियण खां पोइ ईअं लॻंदो आहे त ॼण हज़ारें केविलियुनि जो हुजूम पेरनि या ॼंघुनि ते घुमी रहियो हुजे। जॾहिं त उन्हनि खे थोरो बि चुरपुर ॾियण सां जिस्म में सुयूं लॻण जो अहसासु थींदो आहे। आम तौर ते इन कैफ़ियत खे ॼंघ पेर हथ या ॿांह खे निंड अची वई आहे जो चई सुञाणप कई वञे थी, पर हक़ीक़त में ईअं नाहे हूंदो। तिब ऐं साइंस जी दुनिया में उनखे पेरिस्थीज़िया चयो वेंदो आहे। हक़ीक़त में इहा कैफ़ियत उन वक़्तु थींदी आहे जॾहिं रतु रॻुनि ज़रिए जिस्म जे मुख़्तलिफ़ हिस्सनि ताईं न पहुची सघंदी हुजे। इहो कंहिं बीमारी समेत ॿियनि सबबनि जे करे बि थी सघे थो। जेकॾहिं जिस्म जो को बि हिसो लगातार सुन्न थियण या सुयूं लॻण वारी कैफ़ियत मां गुज़रंदो रहे त इहो को ख़तरनाक इशारो बि थी सघे थो। उज़वा सुन्न थियण जो सबबु पुराणा धक लॻण, पुराणी मर्ज़ या वरी ट्यूमर ऐं एसाबी समेत ॿियूं बीमारियूं बि थी सघनि थियूं। आम तौर ते अहिड़ी कैफ़ियत या तकलीफ़ खे वर्ज़िश करे, हल्के ज़ोर दॿाउ ॾेई या थोरी घणी मालिश करे ख़तम करे सघिजे थो। पर जेकॾहिं इहा कैफ़ियत मामूल बणियल रहे त रत जी खोट ऐं ॿियनि बीमारियुनि जो सबबु बि थी सघे थी। इन करे डॉक्टर सां ज़रूर राबितो करणु घुर्जे।